चंडोजाम में पबण रोड ते ॻोठाणनि पुलिस जी मुबैना ज़ियातियुनि ख़िलाफ़ धरणो वयो आहे। SHO ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठ सिजावल जुणेजो जे रहवासी कोली ज़ात जे मर्दनि ऐं औरतनि एहतजाज कयो आहे। मुज़ाहिरीन ऐं पुलिस विच में चकरियूं पथराव। SHO पबण लियाकत सिरकी ज़ख़्मी थी पियो। पुलिस गुज़िरियल राति घर ते चढ़ाई करे 3 ॼणनि खे खंभे गुम करे छॾियो। पुलिस चढ़ाई दौरान तशद्दुद करे 2 औरतुनि खे बि ज़ख़्मी कयो। इन हवाले सां लाइन में मौजूद आहे जुनैद भट्टी। जी जुनैद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पबड़ थाने जी हद में कोली बिरादरी के घरन ते पुलिस की चढ़ाई करण खिलाफ पुलिस की मुबैना ज़ातियुनि खिलाफ ॻोठ सजावल जांच जो जे रवायतन कोली बिरादरी के माण्हुनि जो औरतन समेत 8 कलाकन का हैदराबाद शेख बिरको रोड ते धरणो जारी है। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त पुलिस जे धरणो खत्म कराइण दौरान ॻोठाणनि सां पुलिस जूं चकरियूं भी थियूं आहिनि। जॾहिं त ॻोठाणनि जे पथराव सबब पबण थाने जो SHO आहे लियाकत सरकी पिण ज़ख़्मी थियो आहे। जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त राति देर सां पुलिस रस्मू कोली जे घर ते पुलिस चढ़ाई करे 3 ॼणनि खे खंभे गायब करे छॾियो आहे ऐं पुलिस घर अंदर चढ़ाई दौरान तशद्दुद करे 2 औरतनि खे बि ज़ख़्मी कयो आहे। जी।